ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजा आत्मा जो शरीर हिकदमि निरोगी आहे। मां आत्मा सदा सभिनि जे लाइ सुठो सोचदी आहियां। सभिनि सां सुठी रीति ॻाल्हाईंदी आहियां। सदा सुठी रीति कमु कंदी आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठी मीठी बाबा चवनि था, कहिड़ी बि ॻाल्हि जे चिंतन में पंहिंजो समय न गवायो। असां कंहिंजी कहिड़ी ॻाल्हि जो चिंतन कंदासीं, ख़ुदि जी या ॿियनि जी, मतिलबु ख़ुदि जी ग़लतियुनि खे, मूंखां ग़लती थी वई उहा महसूसु करे चेंज करो। हुनखे बार बार सोचे करे छा कंदासीं? अगरि असां कंहिंजे लाइ कहिड़ो, असां कंहिंसां अगरि ऊची आवाज़ में ॻाल्हाए छॾियो, असांजो इंटेंशन न हुयो, पर कॾहिं कॾहिं वातावरण जे प्रभाव में असां अची वेंदा आहियूं, त असांजे मुंहं मां उहो शब्द निकिरी वेंदो। इहे वातावरण जो बि प्रभाव, जीअं माण्हू हिक ॿिए खे पंहिंजे प्रभाव में खणी वठंदो आहे न, पोइ उहो उअं ई ॻाल्हाईंदो आहे, उअं ई कमु कंदो आहे। त ईअं ई बाबा चवनि था, अगरि तव्हांखां ग़लती थी बि वई त तुरंत बाबा खे ॿुधाए करे सॉरी करे बसि ॻाल्हि ख़तमु, है न। अगरि ॿिए खां ग़लती थी वई, चलो थी वई, हीअ बि ठीकु थी वेंदी, बसि उहा आत्मा बि सुठी थी वेंदी, बसि ॻाल्हि ख़तमु। न, ॻाल्हि जो चिंतन न करिणो खपे। इहो समय गवाइण थी वियो। समय बि गवाईंदा आहियूं, पंहिंजी आत्मा जी शक्ति बि गवाईंदा आहियूं, त वायुमंडल खे बि ख़राबु कंदा आहियूं। ग़लती त थी वई त थी वई, परिस्थिति त अची वई त अची वई, त हाणे उनखे सोचे करे छा करूं? कई माण्हू चवंदा आहिनि कि कोई बि ॻाल्हि थींदी आहे त सालों ताईं माण्हू उनखे सोचंदो ई रहंदो आहे। हाणे पैसो अचे थो त ख़ुशी, पैसो नथो अचे त ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे। पाण त सृष्टि ते कर्म करणा आहिनि, है न। जेका भॻवान ते विश्वास रखी हलंदा आहिनि, उन्हनि खे अंत ताईं दाल रोटी ज़रूरु मिलंदी, है न। लेकिन असां लोभवश सोचूं असां करोड़ कमायूं। अॼुकल्ह करोड़पति बि टेंशन में ई घुमंदो आहे। अहिड़ी टेंशन वारी जीवन छा कि अॼुकल्ह करोड़पतियुनि जे आसपास केॾा सिक्योरिटी गार्ड हूंदा आहिनि। अॼु जो प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट या कोई करोड़पति पंहिंजी इच्छा सां कुझु करे सघंदो आहे? न करे सघंदो। अॼु प्राइम मिनिस्टर चाहे मां हिन समय मूंखे हेॾे वञिणो आहे, वञी सघंदो? न वञी सघंदो। अॼु कोई करोड़पति चाहे मां एतिरे ताईं सुम्ही सघंदो? हुनखे हेॾा त फ़ोन अची वञनि। त माण्हू चए थो कि असां करोड़ बि कमायूं, माण्हू चए थो असांजो ॿार पढ़ी लिखी वॾा बि थी वञनि। ॿार पढ़ी लिखी करे पढ़ण लिखण लाइ उनखे ॿाहिरि त वञिणो ई पवंदो, है न। भले माण्हू वॾी सिटी में बि रहंदो हुजे न, त बि ॿार चवंदो आहे मां ॿाहिरि वञी पढ़ां, हुनखे पंहिंजो शहर सुठो न लॻंदो।
अॼु ॿार करोड़पति थी करे वॾो बि थी वियो, लेकिन जीअं माण्हू चाहींदो आहे कि असां ॿारनि सां जीअं रहूं, उहा रही सघंदा न। हर हिकु जीअं जीअं ॾींहं गुज़र, हर सेकेंड नयो आहे, इन करे हर सेकेंड खे एंजॉय करो, हुन में ख़ुशियूं मनायो। अॼु जो ॾींहुं जो बि तव्हां वटि आहे ओड़ो कल्ह न हूंदो, चाहे सुठो या बुरो। अॼु जो ॾींहुं अगरि सुठो आहे, अॼु जो ॾींहुं जेको बि तव्हां करो था, सुठो करो था, कल्ह बि सुठो हूंदो, लेकिन अॼु जे ॾींहं वांगुरु न हूंदो, चेंज थी वेंदो आहे न। माण्हू गणेश जी चतुर्थी जी बि ख़ुशियूं मल्हाईंदो आहे, लेकिन उहे ख़ुशियूं अलॻि थींदियूं आहिनि, दिवाली जे लाइ अलॻि ख़ुशियूं थींदियूं आहिनि। त इहो वायुमंडल चेंज छो थींदो आहे? छो जी दिवाली आहे सतयुग जो यादगार, न दिवाली आहे सतयुग जो यादगार, ऐं गणेश चतुर्थी आहे संगम युग, कलयुग अंत ऐं सतयुग आदि जे विच में जॾहिं भॻवानु असांखे विघ्ननि खे विनाश करण जी शक्ति ॾींदो आहे, उनजो यादगार। त समय त बीतंदो ई आहे, ॾिसो गर्मी में कीअं लॻंदो आहे, पोइ ठंड अचण वारी हूंदी आहे त कीअं लॻंदो आहे, बारिश में ईअं मौसम वाइब्रेशन बदिलंदा वेंदा आहिनि, लेकिन असांखे हर सेकेंड जो बीतियो ख़ुशी सां अॼु मल्हाए वठो। जेको चईंदा न कल्ह हुजे न हुजे, कल्ह हुजे न हुजे, इन जो मतिलबु इहे न कि कल्ह उहो ख़ुशियूं न हूंदियूं, कल्ह ॿियूं ख़ुशियूं हूंदियूं, असां ईअं छो सोचूं न। अॼु अगरि कोई माण्हू 4 ॼणा वेही करे ख़ुशियूं था मल्हाइनि, कल्ह ॿियनि 4 सां वेही करे ख़ुशियूं मल्हाईंदा न, छो जो समय बीतंदो वेंदो आहे, कॾहिं कंहिंजो मूड कहिड़ो आहे, कॾहिं कहिड़ो आहे, कंहिं ॾींहुं छा खाइण जो मन थींदो आहे, कंहिं ॾींहुं छा। त अॼु दाल रोटी खाई करे ख़ुशियूं मल्हायो, कल्ह ॿियो कुझु ठाहे करे ख़ुशी मल्हाइजो। न त ॾिसो रोज़ु रोज़ु माण्हू सेम डिश बि खाए, चईंदो रोज़ु रोज़ु छा, भले कंहिंखे केतिरो बि सुठो लॻे, लेकिन आख़िर त माण्हू चईंदो न रोज़ु रोज़ु छा उहो ई खायूं, मूंखे इहो बि त सुठो लॻंदो आहे, मां इहो बि खाईंदुमि, त चलो तव्हां इहा खाओ। लेकिन अॼु अगरि सभिनि जे लाइ दाल रोटी ठही आहे त ठीकु आहे, तव्हां दाल रोटी खाई करे ख़ुशी मल्हायो, न चिक चिक न करणी आहे, असांखे डिस्टर्ब न थियणो आहे, परेशान न थियणो। जो ठहे, करेला ठहनि, चलो ठीकु आहे, करेला खाई करे ख़ुशी था मल्हायूं। त हर हिकु सेकेंड खे अगरि असां एतिरो ध्यान सां जींदासीं त इन सां छा थींदो आहे, हिकु त असां लाइफ खे सुठी रीति एंजॉय कंदा आहियूं, ॿियो हिक ॿिए सां गॾु सुठी रीति रहंदा आहियूं त दुआयूं मिलंदियूं आहिनि, पोइ असांजो ॿियो जनम बि सुठो हूंदो आहे, है न। अॼु माण्हू सभिनि में मोह रखी वेठो आहे, लेकिन अॼु जे ज़माने में त कॾहिं बि कोई शरीर छॾे सघंदो आहे, हिन में ड्रिजण जी छा ॻाल्हि है न, ड्रिजण जी ॻाल्हि कोन्हे, दुख जी ॻाल्हि कोन्हे, इहे त प्रकृति जो नियम आहे जो सतयुग खां हलंदो आयो आहे। भई सतयुग में बि लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, त लक्ष्मी नारायण जंहिंखे बि शरीर हूंदो आहे न, उहा आत्मा खे शरीर छॾिणो ई पवंदो आहे, चाहे कृष्ण आहे, चाहे राधे आहे, चाहे उहे स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा, त आख़िर त उन्हनि जो शरीर बि पुराणो थींदो, नयो कपिड़ो त सभिनि खे सुठो लॻंदो आहे न। त सतयुग खां इहा प्रथा हलंदी आई आहे, शरीर छॾण जी, नयो वठण जी, न। त समय अनुसार आत्मा खे सतयुग में जॾहिं 150 साल जी आयु ताईं आत्मा पंहिंजे शरीर में रहंदी आहे, त उनखे समय अनुसार आप ई वीचार ईंदो आहे कि मां बि हाणे नयो शरीर वठी करे पोइ नयो बालक ऐं बालकी ठही करे पोइ वापसि खां बचपन जा खेल कूद करा न। हिते त माण्हू ॿुढा बि माण्हू शरीर छॾनि था त माण्हू केॾो दुखी था थियनि। नहीं, बुढ़ापे ताईं भी आत्मा पंहिंजी चीजनि मां, पंहिंजे संबंधनि मां, देह मां मोह नथी कढी सघे।
पर अगरि असां पहिरों खां ईअं सम्झूं भई असांखे इहो शरीर मिलियो आहे, असांखे हिन शरीर में रही करे जेतिरो कमु करिणो आहे, जो करिणो आहे करो, है न। पोइ जॾहिं असांजो शरीर पुराणो थी वेंदो, हलण लाइक़ु न थींदो, पोइ मां आत्मा वरी नयो शरीर वठी करे वरी नयो कमु कंदमि, मूंखे वरी नई नई चीज़ूं मिलंदियूं, नयो शरीर, नई चीज़ूं, नया संबंधी, है न, नई आत्माउनि सां गॾु मां पाठ वॼाईंदमि। त इहे असांखे पहिरों खां ई वीचार करणो खपे। त हिन सां छा थींदो आहे, मोह न थींदो न। अॼु पत्नी जे लाइ पति जीअं भॻवानु थी वियो आहे, पति जे लाइ पत्नी जीअं भॻवानु थी वई आहे, कि हिन जे सवाइ मां कीअं जींदमि, छा कंदमि, फालतू जी ॻाल्हियूं आहिनि, है न। फालतू अहिड़े मोह में असां फसूं ई छो। अॼु माउ पीउ जे बिना ॿारु चईंदो आहे, अरे मुंहिंजो माउ पीउ त भॻवानु आहे, माउ पीउ जे बिना मां छा कंदमि, दुनिया त रहे नथी, जीअं तव्हांजे अलावा जीअं तव्हां ई अलाए किथां, तव्हांजा माउ पीउ कोई अलाए किथां आहिनि। ऐं इहो त शुरू खां ई हलंदो ई आयो आहे। तव्हांजे माउ पीउ जा बि त माउ पीउ शरीर छॾे विया न, मतिलबु आत्मा जो शरीर छॾे करे पोइ उन्हनि खे नयो वठिणो ई पवंदो आहे। असां जेतिरो हिनखे नॉर्मल वठंदासीं न, ओतिरो असांखे दुख न थींदो, ऐं हुन आत्मा जे लाइ बि ॾाढो सुठो आहे। इहे त जीअं महिमान आहे न भई, इहे त असां हर हिकु चीज़ में मोह रखी वेठा आहियूं। ॿियो ई ख़ुशी ख़ुशी सां, जीअं सम्झो कि शादी कई, ॿार पैदा कया, ॿार पैदा करे वॾा करे शादी कराए, ॿारनि खे जो बि आहे ॾेई करे पंहिंजे लाइ थोरो किनारो करे रखो। त हीअं जेका समझदार इंसान हूंदा आहिनि न, उहे हीअं कंदा आहिनि, उन्हनि जी आत्मा कॾहिं बि भटकंदी न आहे। उहे पहिरों खां ई समझदारी जो कमु कंदा आहिनि कि भई ॾिस, वैसे बि अॼुकल्ह जी जनरेशन माउ पीउ जो ॿुधे थी न, माउ पीउ जो ॿुधे थी, उहो पंहिंजी जनरेशन जे हिसाब सां हलंदा। अगरि माउ पीउ चईंदा मां पंहिंजे पुराणे हिसाब सां ई हलां, त अॼुकल्ह जी नई जनरेशन हली नथी सघे, उहो पंहिंजे हिसाब सां हले थी। त असां उन्हनि खे ख़ुशी ख़ुशी चऊं, ठीकु आहे, तव्हां पंहिंजे हिसाब सां करो, मां त जेसि ताईं हिन शरीर में मुंहिंजो पार्ट आहे, मां त ईअं ई रहंदमि, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु, पंहिंजी मस्ती में मस्तु रहो। जॾहिं शरीर जेसि ताईं हले, नथो हले, चलो ठीकु आहे, हाणे मां नयो शरीर वठण थी वञा। आत्मा खे इहो वीचार करणो खपे, चलो मूंखे बीमारी थी वई मुंहिंजे शरीर खे, चलो हाणे बीमारी त अची वई, हाणे मां हिन शरीर में वेही करे न खाई सघां, न पी सघां, न घुमी सघां। ॿियो ई संबंधनि खे बि ख़ुशी ख़ुशी छुटी ॾियणी खपे कि ॾिस तूं हिन शरीर में, आत्मा जॾहिं असां सम्झंदासीं तॾहिं त असां वीचार करे सघंदासीं न, हुन आत्मा खे बि चई सघंदासीं, ॾिस आत्मा, तूं हिन शरीर में त कुझु खाई पी नथी सघे, घुमी नथी सघे, हल तूं वञ ॿियो शरीर वठी वञे, पोइ तुंहिंजा रहिया हुआ कम असां करे वठंदासीं, न त तूं वापसि हिन ई घर में नंढो शरीर वठी अच। भॻवान खे चओ, तव्हां बि भॻवान सां प्रार्थना करो न, केॾो सुठो माण्हू शरीर छॾण जो समय परमात्मा ते ईंदो आहे, ख़ुशियूं मल्हायो न। कोई कैंसर वारे पेशेंट हुजे, जंहिंजे शरीर में कैंसर थी वञे, जंहिंजे शरीर खे, हुन जे लाइ वीचारे जे शरीर खे माण्हू हेॾे होॾे ट्रीटमेंट कराइण, पैसा वेस्ट, हीअ उहा, तंहिंखां त भॻवान खां प्रार्थना करो भई हिनखे जल्दी शरीर ॾे, ताकी आत्मा त सुखी थी वञी करे, न असां सां गॾु रही थी सघे, न का कुझु करे थी सघे, है न। जॾहिं एतिरी सम्झ हुई असांजी सतयुग में, भई सतयुग में कोई बीमारी आदि न हूंदी आहे, पर शरीर पुराणो थी वेंदो। पर सोचो अॼुकल्ह कलयुगी दुनिया में माण्हुनि जी एॾी सोच वॾी थी वञे, इनखे चइबो आहे विशाल बुद्धि। गणेश जी आरती करण सां कुझु न थींदो, गणेश जी बुद्धि विशाल हुई, वॾी हुई,
वो हुन वॾी बुद्धि खे धारण करण था। वो कैंसर वारो पेशेंट, हुनजो शरीर में एॾा कीटाणु थी विया आहिनि वीचारे जे, उनखे माण्हू छॾनि नथा। अॼुकल्ह कंहिंजी किडनियूं ख़राबु, हार्ट ख़राबु, अलाए छा छा थी थो वञे। त समझदार माण्हू त इहे ई चईंदो भई इहा आत्मा वीचारी एॾी दुखी थी थिए, भले माउ या पीउ या कोई बि हुजे, उहो त आत्मा माउ पीउ जो पार्ट पई वॼाए। त हुन वीचारी आत्मा माउ पीउ जी पार्ट वॼाए वॼाए जेको तव्हांखे सुख ॾिनई, हाणे त हुन आत्मा खे छॾो, है न। हाणे एतिरो जॾहिं असां हिक ॿिए ते दया कंदासीं न, तॾहिं त पाप न चढ़ंदो आहे, पोइ माण्हू खे श्राद्ध बि न करणा पवनि। न अॼु माण्हू ॾिसो, अगरि कंहिंजो शरीर, कंहिंखे कैंसर आहे, कंहिंखे हार्ट जी या कहिड़ी बि बीमारी आहे, उहो वीचारो खट ते पियो आहे, उहा आत्मा। ऐं अगरि असां पंहिंजी मोही न छॾंदासीं त इहे बि त पाप जो बोझो चढ़ंदो न। पोइ हिन जे लाइ पोइ वरी श्राद्ध करो वेही, है न, वरी दोष थी वञनि, वरी हुन सां क्षमा मांगो वेही, त असां अहिड़ो कमु करे छो। भई ठीकु आहे, तव्हां असांखे पालना ॾिनी, शरीर ॾिनो, जो ॾिनो, शुक्रिया। तव्हां वरी अचो हिन घर में ॿियो शरीर वठी करे, ॿियो छा चई सघंदा आहियूं न। ॿियो त इहे ई चई सघंदा आहियूं न भई ठीकु आहे, लेकिन असां ईअं बि न सोचे सघंदा आहियूं न भई इहो हिननि जो ई आहे। कई माण्हू चईंदा आहिनि, कोई माण्हू न शरीर छॾणु सोचंदो आहे, सम्झो कंहिंजा माउ पीउ आहिनि, चईंदा आहिनि इहो मुंहिंजो आहे, मां ठातो आहे सभु। पर ॿारनि जे भाग्य जो बि त हूंदो आहे न, पिछले जन्म जो। हाणे तव्हांजे भाग्य जो बि त धन हूंदो न, उहो भले ई माउ पीउ कमाए करे तव्हांखे ॾिनई, लेकिन हुयो त तव्हांजे भाग्य जो हुयो न, तव्हां हुनखे शुक्रिया चओ। अगरि असां हिन रीति जीवन जींदासीं न, त कॾहिं बि असां हिक ॿिए जे मोह में न फंसंदासीं। ऐं मोह वारो माण्हू, जंहिंमें मोह विकार हूंदो आहे, उहो ख़ुदि बि दुखी थींदो आहे, ॿियनि खे बि दुखी कंदो आहे। हर विकार दुख ॾियण वारो, है न। त माउ पीउ सां संबंध, पंहिंजे ॿारनि सां बि संबंध एतिरो ई निभायो। भई ठीकु आहे, मां हिनखे जनमु ॾिनो, मूंखे हिनखे लाइक़ु ठाहिणो आहे। पंहिंजे ॿारनि खे बि चओ भई असां तव्हांखे शरीर ॾिनो आहे, तव्हांखे पालूं था, बसि एतिरो ई आहे। थोरे ॾींहंनि खां पोइ जॾहिं आत्मा बिज़ी थी वेंदी आहे, भले माउ पीउ शरीर छॾे वञे, ठीकु आहे भई ठीकु आहे, इहे त उहो ई आहे न। कोई महिमान आयो, असां उन्हनि जी ख़ातिरी कई, उन्हनि असांजी मदद कई, समय थियो, महिमान हली वियो, पोइ सभु पंहिंजे पंहिंजे कम में लॻी वेंदा आहिनि। असां सतयुग खां असां घणा माउ पीउ संबंधी वरिता आहिनि, इहे पहिरियां माउ पीउ संबंधी थोरी आहिनि। त बाबा चवनि था कि ईअं चिंतन कंदासीं न, इनखे चइबो ज्ञान जो चिंतन करणु। त असां कॾहिं बि जीवन में समय न वेस्ट कंदासीं। न त ॾिसो, परिस्थितियुनि में माण्हू, परिस्थिति ख़तम बि थी वई, हली बि वई, सॉल्व बि थी वई, हुन खां पोइ बि माण्हू हुन जी ॻाल्हियुनि जे बारे में सोचंदो रहंदो आहे, त केॾो समय वेस्ट थींदो आहे न। त जबकि असां कुझु बि न आहे, असां हिन दुनिया में आया आहियूं खेल खेॾणु। तव्हांखे जीअं बि खेल खेॾणु पसंदि आहे उहो खेॾो। बाक़ी हीअं थोरी आहे कि तव्हां ज़्यादा कमाईंदव त तव्हांजो एॾो नाम थी वेंदो। चलो माण्हू चईंदा तव्हां ज़्यादा महिनत कंदव, कमाईंदव त तव्हांजो ई भाग्य ठहींदो, तव्हां ई सुठो कंदव। ज़्यादा पढ़ाई लिखाई कंदव त उहो तव्हांजो पार्ट आहे। पर कोई पढ़ाई लिखाई नथो करे, जंहिंखे नॉर्मल जीवन ई जीअण में सुठो थो लॻे, नॉर्मल कमु करण में सुठो थो लॻे, त हिन में उहो ख़राबु थोरी आहे न। ज़रूरी थोरी डॉक्टर इंजीनियर ठही करे असां कमायूं, जीवन जीऊं। असांखे जीअं जीवन ईज़ी लॻे थो, जंहिंमें असांखे सुख मिले थो। हाणे डॉक्टर इंजीनियर बि ठही वेंदा माण्हू, त बि अगरि तव्हांखे जीवन पसंदि हूंदो पंहिंजे हिसाब सां जीअण, त उहो सभु तव्हां हुते न करे सघंदा आहियो। ॾिसो केॾा माण्हू पढ़ी लिखी बि नौकिरी धंधा छो था करनि, छो जो उन्हनि खे ॿियनि जे हिसाब सां हलण जो इंट्रस्ट न आहे।
अॼु डॉक्टर खे बि पंहिंजे टाइम ते ड्यूटी ॾियणी ई पवंदी। त अहिड़ी पहिरों खां ई पंहिंजी सोच ईअं सम्झो, पंहिंजे ॿारनि खे बि ईअं उन रीति अॻियां वधायो। न त ॾिसो पढ़ियल लिखियल माण्हू बि एॾो ख़र्चो करण खां पोइ बि अगरि उहा नौकिरी धंधा नथा करनि त किथां पोइ उहा पंहिंजा लोन आदि चुकतो कंदा। न त शौक़ु में न करायो। भई अगरि तव्हां डॉक्टर इंजीनियर ठाहींदव, वॾी पोस्ट ते ठाहींदव, पोइ तव्हां बंदि थी वेंदव। जीअं नौकिरी त नौकिरी आहे, जेकी झाड़ू पोछो करण वारी आहे उनखे बि माण्हू जो चवनि था त तव्हां कंपनी में वेंदव, उते बि त तव्हां नौकर ई आहियो न। नौकर मतिलबु ॿियनि जे हिसाब सां हलणु। कंपनी वारो चईंदो एतिरे बजे अचो, एतिरे बजे वञो, तव्हांखे करिणो ई पवंदो। पोइ माण्हू फसी वेंदो आहे। त अगरि तव्हांखे अहिड़ो जीवन पसंदि आहे त भले ई ज़्यादा पढ़ो लिखो, न पसंदि आहे त पंहिंजे हिसाब सां बि ॾाढा कम थींदा आहिनि अॼुकल्ह। न फालतू जो माण्हू इंसान बिना सोचे सम्झे एॾो पैसो ख़र्च थो करे, ऐं उन खां पोइ ॿार चए न मां त पंहिंजे हिसाब सां हलंदमि, उहो चए थो हीअं कर, मां ईअं थोरी कंदुमि। त बाबा चए थो ॾिसो त जीवन में असांखे तव्हांखे कीअं बि जीवन जीअणो आहे। तव्हांखे कोई अवॉर्ड या कोई दुनिया वारा चईंदा सुठो आहे त कुझु थी थोरी वेंदो। असां आत्मा ई त मथां जा रहण वारी हिते खेल खेॾण आया आहियूं। आराम सां खेल खेॾो। इहे शरीर छॾे करे पोइ मूंखे ॿियो शरीर वठिणो आहे। ॿियो शरीर जॾहिं मां वठंदमि त मूंखे कहिड़ो जीवन खपे। सम्झो हिन जन्म में तव्हां वटि पैसो न आहे, तव्हांजी इच्छाऊं ॾाढियूं आहिनि, लेकिन तव्हां वटि उहे चीजूं न आहिनि, तव्हां न करे सघो, त तव्हां हाणे खां ई सोचे सघंदा आहियो। भॻवान सां हाणे खां ई चओ भई भॻवान मूंखे त ॿियो जनम मिले न त अहिड़ो मिलणो खपे। पोइ तव्हांखे अहिड़ो जनम ज़रूरु मिलंदो, लेकिन उन में पोइ ख़ुशि रहिजो। अॼु जो तव्हांजो जीवन आहे न, इहे तव्हां ई भॻवान खे चयो हुयो कि असांखे अहिड़ो जीवन ॾे, तॾहिं ई भॻवानु तव्हांखे ॾिनो अथई। लेकिन हाणे तव्हां हिन जीवन में बि नुक्स कढो था, ख़ुशि न आहियो, त हिन में त भॻवान बि छा करे सघंदो आहे न। कलयुगी दुनिया में त सभु दुख जो ई जीवन हूंदो आहे। अॼु ॾिसो करोड़पति माण्हू सोचे कि ग़रीब खे ॾिसी करे कि अरे हिननि जो जीवन केॾो सुठो आहे, आराम सां जो बि आहे खाइनि था ऐं आराम सां ख़ुशि रहनि था, मां त फसी वियो आहियां। ऐं उहो करोड़पति माण्हू भॻवान खे यादि करे ऐं पंहिंजी इच्छा करे कि भॻवान मूंखे बि हाणे बसि मां बि आराम सां चैन सां जीवन जीअण चाहींदुमि। ऐं हिकदमि सां हुनजे बिज़नेस में गिरावट अची वञे त कंहिंजे कारण आई, छो जो हुन इच्छा रखे कि मूंखे बि अहिड़ो शांती वारो जीवन खपे। ऐं गिरावट आई त पोइ टेंशन में अची वरे, इहे छा थो थिए, मुंहिंजा त पैसा, मां त घाटे में हली वियमि। पोइ ग़लती कंहिंजी? त असांजो सोचंदा आहियूं न, असांखे ओड़ो ई जीवन मिलंदो आहे। त हिन करे पंहिंजी सोच खे ॾाढो ध्यान सां संकल्प करो, है न। असांजी संकल्प सां ई माण्हू चवंदो आहे मूंखे त ॾाढो शांती वारो चए चपर वारो जीवन न खपे। सम्झो कोई शादी खां पहिरियों चए थो कि मूंखे त अहिड़ो शांती जो घर खपे, मूंखे त अहिड़ो हिननि में न पढ़णो आहे, त उनखे ओड़ो ससुराल मिलंदो बि आहे। कई माण्हू त सम्झी वेंदा आहिनि कि हा मां अहिड़ो चाहींदी हुअमि, मूंखे मिलियो, मां ख़ुशि थी वियमि। लेकिन कई माण्हू सोचंदा आहिनि अरे हिते त मज़ो ई न आहे। इहा उहा ई थी वई न, असांखे माण्हू खे ॾिसूं था कि अरे उहो केॾो सुखी वेठो आहे, हाणे असांखे थोरी पतो आहे हुते छा आहे। असां त परां खां ॾिठो भई उहा ड्रेस ॾाढी सुठी आहे, असां ज़िद कई मूंखे इहा खपे खपे खपे, मिली वई त अरे त ॾाढी ख़राबु ड्रेस आहे। त इन करे बाबा चवनि था देखा देखी में न अचो, ख़ुदि खे जांचो, मूंखे पंहिंजे जीवन में छा खपे,
मां पंहिंजो जीवन कीअं जीअणु चाहींदी आहियां, न उन हिसाब सां पंहिंजे जीवन जियो ऐं पुण्य कंदा हलो, दुआयूं वठंदा हलो। इहे दुआयूं ई पुण्य जा कर्म ई असां सां गॾु वेंदा, ॿिए जन्म में असांखे हिन जो फल मिलंदो, बाक़ी त कुझु बि न, हिते ई रहिजी वेंदो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना दाता जी देन खे स्मृति में रख, सर्व लगावनि सां मुक्त रहण वारा आकर्षण मुक्त ठहो। कई ॿार चईंदा आहिनि कि मुंहिंजो कंहिंसां लगाव न आहे, लेकिन मूंखे इन्हनि जा गुण ॾाढा सुठा लॻंदा आहिनि, है न। कई माण्हू चईंदा आहिनि न न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, लेकिन इन जा गुण ॾाढा सुठा आहिनि, त इहे सुठो कमु कंदी आहे। त बाबा चवनि था कि कहिड़े बि व्यक्ति व कहिड़ी जी कोई बि चीज़ अगरि बार बार असांजे संकल्प में अचे थी, त मतिलबु असांखे उन सां आकर्षण आहे। इन जे लाइ सदा यादि रखिणो खपे कि हर हिकु आत्मा में जो गुण ऐं विशेषता आहे उहो परमात्मा जी देन आहे। हर हिकु आत्मा में जो गुण ऐं विशेषता आहे वो कंहिंजी देन आहे? परमात्मा जी देन आहे। भले तव्हांजे ॿारनि में कोई सुठी ॻाल्हि आहे, लेकिन हुन में वो परमात्मा जी देन आहे। इन जो मतिलबु इहे न पंहिंजे ॿारनि सां ई चिपकाई रहो, अरे मुंहिंजो ये ॿारु, हिन में केॾी सुठी विशेषता आहे, हिन जी शिकिल सुठी आहे, मुंहिंजो ॿारु ईअं, मुंहिंजो ॿारु ईअं। तव्हांजो काॾां आयो? तव्हां त सिर्फ़ु शरीर ॾिनो। हाणे खां ई अभ्यास कंदासीं न असां, त असां सभिनि सां संबंध निभाईंदे हुए कंहिंसां मोह न रहंदो, है न। चलो तव्हांखे आत्मा खे शरीर ॾिनो, उहो तव्हांजो ॿारु ठही पाठ वॼाए थो, लेकिन हुन आत्मा में जो विशेषता आहिनि, जो गुण आहिनि, उहो त भॻवान जी देन आहे न। ऐं हुन आत्मा में जो बुरायूं आहिनि, कमी कमज़ोरियूं आहिनि, उहो रावण जी देन आहे। रावण अर्थात विकार बुराई, है न। त सुठी चीज़ असांजी आत्मा में परमात्मा भरंदो आहे। कोई माण्हू चईंदो असांजे अंदरि भॻवानु आहे, मुंहिंजे मन में भॻवानु आहे। असांजे मन में असांजे अंदरि भॻवानु न हूंदो आहे, लेकिन असांजी आत्मा में परमात्मा जी विशेषतायूं हूंदियूं आहिनि, ऐं रावण जा विकार हूंदा आहिनि। त बाबा असांखे चईंदा आहिनि कि हाणे सदा ये यादि रखो कि हर विशेषता परमात्मा जी देन आहे। मूंखे परमात्मा खे यादि करिणो आहे, उनखे शुक्रिया चइणो आहे, न कि कंहिंसां आकर्षित थियणो आहे। स्लोगन आहे, इहे अहिड़ा रूहानी सोशल वर्कर ठहो जो भटकती हुई आत्माउनि खे ठिकानो मिली सघे। असांखे एतिरो सुठी रीति भॻवान खे यादि करिणो आहे जो दुनिया में माण्हू बि परमात्मा खे यादि करनि, असांजी यादि सां उहो बि यादि करनि भॻवान। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।